नाज़रीन, अवामी न्यूज़ में ख़बरनि जो सिलसिलो जारी है। इन वक्त असीं तव्हांखे मटियारी में ख़बर ॾींदा हलूं त मटियारी में जमियत उलमा इस्लाम ज़िले मटियारी जे मजलिस अमूमे जे मौक़े ते ख़ैबर में ज़िले अमीर हाजी सारंग मंगवाणो जी सदारत में उलमा कन्वेंशन जे मौक़े ते JUI मरकज़ी जनरल सेक्रेटरी सेनेटर मौलाना अब्दुल गफूर हैदरी, सूबाई जनरल सेक्रेटरी मौलाना राशिद महमूद सुमरो, मरकज़ी सालार इंजीनियर अब्दुल रज़ाक आबिद लाखो समेत सूबाई ऐं ज़िले अॻवान ख़िताब कयो। इन मौक़े ते हिननि चयो त JUI हुकूमत मुखालिफ तहरीक तेज़ करण जो ऐलान कंदे चयो त 29 आक्टोबर ते कराची ऐं 29 नवंबर ते लाड़काणे में मिलियन मार्च थींदो। होॾां कन्वेंशन बाद मौलाना अब्दुल गफूर हैदरी ऐं मौलाना राशिद महमूद सुमरो गॾियल प्रेस कॉन्फ्रेंस सहाफ़ियुनि सां ॻाल्हाईंदे चयो त वफ़ाक़ी हुकूमत मुकमल तौर ते नाकाम थी चुकी है। मुल्क जूं ख़ारजी ऐं दाख़िली पॉलिसियूं नाकाम थी वियूं आहिनि। इमरान ख़ान जा कयल समूरा वादा कूड़ा साबित थिया आहिनि। अवाम खे 1 करोड़ नौकरियूं ॾियण बजाए बेरोज़गार तरफ़ धिकियो आहे। 50 लख घर ॾियण बजाए इंक्रोमेंट जे नाले ते कराची खां कश्मीर ताईं लखे माण्हुनि खे बेघर करे बेयारो मददगार कयो आहे। हिननि चयो त ही कहिड़ी रियासत मदीना जंहिं में लाहौर जहिड़े बैरुल क़ौमी शहर जे मोटरवे ते हिक औरत सां मासूम ॿारनि अॻियां ज़्यादती कई वञे थी। मज़ीद खबरों और तफसीलात के लिए विजिट करें हमारी वेबसाइट www.awamiNewsHD.com।